पाप नगर, पाप नगर। मंठार जो मौत महबूब हथा थे मुझी इबादत कबूल थी वेंदी। महबूब साईं मूंखे मारण जी हसरत हींअर पूरी करे छॾ त तुंहिंजी दिल जी मुराद पूरी थी वञे त पोइ हथियार वठ, तूं पंहिंजी हसरत पूरी कर। तो जो खून करे पंहिंजो पाण खे गुनाहगार करणु नथी चाहियां, पर हिकु ॻाल्हि यादि रखिजांइ, जेकॾहिं मुंहिंजी जॻह ते अम्मा हुजे त तुंहिंजो लाश ज़मीन ते पियो हुजे या ज़िंदा रहणु चाहीं थो न त ही दर छॾी वञ। वलू असां तोखे आसमान में पिया ॻोल्हियूं, तू ज़मीन ते मिली वियो आ। आसमान ते मुंहिंजो कहिड़ो कमु बा, मां कहिड़ो बांस जो पुटु जो आसमान जो सैर कंदुसि, पर इहो त ॿुधायो तव्हां ॻोल्हियो छो था? तोॾे एॾो वॾो कर्ज़ा वलू, आसमान ते ॻोल्हण छो न वेंदासीं? मस मिलियो आ देर फिथल ॿेर, तोखे आसमान ते छो न ॻोल्हींदुमि? अरे ठहियो किरड़ी मोहाटा, आसमान ते वञण जो कूड़ न आणो। आसमान ते हाणे मां तव्हां ॿिन्ही खे घुमाईंदुसि। हा वलू पहिरियां कर्ज़ ॾे, पोइ भली आसमान घुमाए जाए। वलू कूड़ ऐं धूल हाणे ॿई पकतान, न छॾींदोसीं हाणे। छा कयूं मम्मू, काॾे वञूं? हाणे असां वटि त सुञाई आहे, केरु भाउ खे इलाज कराए मुंहिंजे जो? मरी विया ते असां लावार अथऊं, कोई बि असांजी मदद न कंदो। वलू पंहिंजो आइनी लाइ मदद कयां थो, पर मां डबल करे वठंदो मैं। वॾी महिरबानी मामा, अलाह वधाईंदी, वॾी महिरबानी तव्हांजी। हाणे बबू दिलि चए थी चुगी जाए। ईअं बेली वक़्त ते मूंखे बचाईंदो आहे, वक़्त जो तूं यार आहे, मां तोखे हमेशह कुटींदो आहियां, पर अॼु खां पोइ तूं मुंहिंजो पीउ आहे, अबो आहे। अचाणे तोखे मां चांहि पीआयां पापड़ सां गॾु। हलिया पैसा न ॾींदो। सदोरी ऐं मुंहिंजो पुटु मूंखे क़ैद में छॾियूं हलिया विया। ईअं सदोरी छो कयो? पर थी थो सघे बालाज ख़ान कूड़ हयो हुजे, काथे ईअं त नाहे। बालाज ख़ान मुंहिंजी ज़ाल ऐं पुट खे किथे मारियो? न ईअं कोन थींदो। बालाज ख़ान ज़ालिम ज़रूर आहे, पर एतिरो बि नाहक़ कोन कंदो। बालाज ख़ान कुझु बि करे सघे थो। घोराम खे मारे छॾियईं, मूंखे क़ैद कई वेठो आहे, पर हीअं कोन कंदो। इहे मुंहिंजा वहम आहिनि। शाहनवाज़ खान मालिका जी बालाज ख़ान खे वरी चओ त शाहनवाज़ ख़ान मानी नथो खाए, ऐं इहो मुंहिंजो फ़ैसिलो आहे। जेसि ताईं ज़ाल ऐं पुटु पंहिंजे अखियुनि सां न ॾिसंसि न, तेसी ताईं मानी कोन खाईंदुसि मुंहिंजी। शाहनवाज़ खान अहिड़ो मुतालबो न कर बाबा, जेको पूरो न थिए। सुठो अथव त मानी खाओ बाबा। शाहनवाज़ खान जेके विया से वापसि कोन ईंदा। तव्हां उन्हनि जो आसरो पले छॾियो, बिस्मिल्लाह करे मानी खाओ। तूं चवणु छा थो चाहीं सॼण? शाहनवाज़ खान
तुंहिंजो पुटु ऐं तुंहिंजी ज़ाल ही रियासत छॾे विया आहिनि बाबा। हाणे वापसि छो ईंदा? तव्हां मानी खाओ। जॾहिं तव्हांखे आज़ादी मिले न, वञी पंहिंजा बच्चा ॻोल्हिजो। मुंशी तव्हांजी ॻाल्हियुनि ते मूंखे को बि एतबार नथो अचे। मूंखे सच ॿुधाए त बालाज ख़ान मुंहिंजे ज़ाल ऐं पुट खे ज़ुल्म जो निशानो त नाहे बणायो? शाहनवाज़ खान, तव्हां बेफ़िक्र थी मानी खाओ बाबा। बालाज खान तव्हांजो भाउ आहे, तव्हांजे बचन ते नाहक न कंदो बाबा। मुंशी बालाज ख़ान जहिड़ो भाउ रब दुश्मन खे बि न ॾे। शाहनवाज़ खान, तव्हां पंहिंजी सोच जे करे सज़ा था खाओ। हा साईं, तव्हां पंहिंजी दिलि में बालाज खान जे लाइ ख़ैर रखंदव। सोचो त बालाज खान बि पंहिंजी दिलि में तव्हांजे लाइ ख़ैर रखंदो। मुंशी बालाज ख़ान अहिड़ो दुश्मन आहे जेको पंहिंजी दिलि में हर हर वेर पालींदो आहे। बालाज ख़ान जी दिलि में कंहिंजे लाइ बि ख़ैर न हूंदो आहे मुंशी। पर ख़ैर, मां मानी खावां त तव्हां थांवा खणी वञो। शेदिल जे चाचे खे मारण वारो हाकू मल्हार अञा ज़िंदा आहे। उनजो बि त को बिलो कयूं न। गमदिल, हाकिम जे पोयां आहियूं। जीअं ई हाकिम ते नज़र पई न, उफट मरी वेंदो। न कयो खून खून पुट, अॻे ई तां अमन जो पखी उॾामी वियो आहे। मल्हार, तूं शादी जो बि ज़िद कई वेठो आहीं ऐं जहिड़ो जहिड़ो बि करीं थो, चरियो त न थी वियो आहीं। बाबा जे कातिल खे सज़ा मिलंदी त मुंहिंजे दिलि खे सुकून मिलंदो, पर जे तोखे कुझु थियो मां त मरी वेंदसि न। मूंखे कुझु बि कोन थींदो, रुगो तूं पंहिंजो हाव हल्को न कर। तुंहिंजे अखियुनि जा लुड़क मुंहिंजे पेरनि जा ज़ंजीर बणिजी वेंदा। पाप न गए, पाप न गए। पाप न गए, पाप न गए। चाचा, तूं सम्झे छो नथो? वॾो ई सम्झण जी कोशिश कर। मां तोखे होॾे वञण न ॾींदुसि, तोखे मूंसां ई गॾु रहणो आहे। रोशन, जेकॾहिं यार चाचो रमज़ान हिते रहणु नथो चाहे त तूं हुन सां गॾु छो कोन थो वञे? यार, तोखे त ख़बर आहे न त असांजी मजबूरी आहे सरदार सां सीना कशी करणु। ॿेली, यार तूं पंहिंजी जान जो दुश्मन न थी। मल्हार, ही तूं छा थो चईं? त मां तरू छॾी हलियो वञा? न मल्हार, न। मूंखे उहो हिकु हिकु पल यादि आहे कैद खाने में। बालाज खान मुंहिंजे वार वार ते वार कयो हुयो। मां सभु हिसाब किताब छॾे ईअं हलियो वञा? न मल्हार, न। रोशन जो जिन जलाद आहे, जलाद, मारे या खारे। रोशन, रब पाक तोखे उन ज़ालिम खां आज़ादी ॾिनी आहे, वरी जे उनजे वर चढ़ी वएं ऐं तोखे मारे छॾींदो। चाचा, कुझु बि थी पए, मां ही ॻोठ छॾे कोन ईंदुमि। हिन ॻोठ में बाबा जी क़बर आहे, क़बर। ऐं मां बाबा जे कातिल खे छॾे ईअं हलियो वञा? मां बालूअ खे हिते ख़तमु कंदुमि, हिते ई। रोशन, त पोइ हल, तली दुश्मन खे दफ़न करे था अचूं। हल, पोइ तूं चाचे रमज़ान सां गॾु ही तर छॾे वञ। न मल्हार, न। मां तो जहिड़े यार खे छॾे थो हले वञा? न, हे कॾहिं बि नथो थी सघे। ठीकु आहे पुट, जे तुंहिंजी इहा मर्ज़ी आहे, मां तुंहिंजे सोट ऐं पंहिंजी न्याणी खे हिते ई थो घुरायां। सभु गॾु त हूंदासीं न पुट। शेदिल जे चाचे खे मारण वारो हाकू मल्हार अञा ज़िंदा आहे। उनजो बि त को बिलो कयूं न। गमदिल, हाकिम जे पोयां आहियूं। जीअं ई हाकिम ते नज़र पई न, उफट मरी वेंदो। न कयो खून खून पुट, अॻे ई तां अमन जो पखी उॾामी वियो आहे। मल्हार, तूं शादी जो बि ज़िद कई वेठो आहीं ऐं जहिड़ो जहिड़ो बि करीं थो, चरियो त न थी वियो आहीं। चाचा, तव्हां मल्हार जी शादीअ जी तयारी कयो, बाक़ी दुश्मन खे साम्हूं ॾिसी हुनखे वञणु कोन ॾिबो। ही धरती माशर खां अॻु में
महाशर जो मैदान बणाए छॾींदासीं चाचा। ए बालाज खान खे ज़िंदा कोन छॾींदासीं। चाचा रमज़ान, चाचो मिठल बि राज़ी थी वियो आहे न चाचे नूरल सां। तॾहिं त मल्हार जी शादी लाइ सोचनि पिया, या को ॿियो रिश्तो ॾिठो अथऊं मल्हार जे लाइ? मल्हार जी शादी पंहिंजे मंग सां थींदी गोर। तूं वट ते रसो न भञ, असां पाण में परतल आहियूं। गोहर वट ते रसो कोन थो भञे मल्हार। तूं भली शादी कर, असांखे को बि एतिराज़ कोन्हे। अच गोहर। यार मल्हार, यार तू भी ॾाढो जज़्बाती। यार गोहर पंहिंजो आहे, दोस्त आहे, उन सां ॾी कावड़ ठहे नथी। चाचा तू चाचा नूरल खे चओ शादीअ जी तयारी करे, ठीकु आहे न चाचा? बालाज खान जे लाश ते लुड़क वाहणा पवंदा तोखे। ये लुड़क संभाले रख पुफी। बालाज खान सां निभाइण मुंहिंजी मजबूरी आहे, पर रावल खान जी मौत मुंहिंजो जी झोरे छॾियो आहे। हाणे बालाज खान खे घणो वक़्तु ज़िंदा रहण कोन ॾींदुसि पुफी। हाणे 2-4 ॾींहं ज़िंदगी आहे बालाज जी। सिकंदर खान जज़्बाती न थी। रावल जे खून जो हिसाब बालाज खान खां वठंदासीं, पर कानून जे सहारे सां। न बाबा न, पुलिस जे आसरे सोट जो खून मां कोन लोड़ींदुसि। छेड़ो थींदो बालाज खान सां, छेड़ो। पुट सिकंदर, बालाज जे मौत जो मूंखे ॾुख कोन थींदो, पर हुन ज़ालिम सां विढ़ंदे जे तोखे कुझु थी पियो त मुंहिंजे अबे जी पीढ़ी ख़तम थी वेंदी। पुट इन करे चवां थी, ज़ालिम सां जंग न कजांइ। बालाज असां सां वरी वरी विड़ियो आहे पुफी। असांजो एवज़ो खाई वियो, मूंखे मारण जी कोशिश। ऐं हाणे रावल जो खून अञा बालाज खान खे मां ज़िंदा छॾियां? न पुफी न। भेण मरियम, बालाज खान ॾे मुंहिंजो वॾो हिसाब किताब रहियल आहे। जे वारे में आयो न, घटि कोन कंदोमांसि, छो जो हू वरियल खान जे वर खां अञा वाक़ुफ़ बि न आहे। अदा, तूं बि सिकंदर खान वारी ॿोली तो ॻाल्हाए पियो। अदी, मुंहिंजे जिस्म में रत जो टुचके। बालाज खान मूंसां वॾो कहर कयो आहे, वॾो ज़ुल्म कयो अथई अदी, मूंसां वॾो ज़ुल्म। अदा, तोखे त ख़बर आहे त बालाज खान वॾो ज़ालिम आहे। तव्हां उनखे कुझु बि कोन करे सघंदो, पोइ छो थो अहिड़ियूं ॻाल्हियूं करीं? भले असां खां ॾाढो आहे, पर जे वारे में आयो न, घुमाए रखंदोमांसि। अदा, ही हथ थी ॿधाए, सिकंदर खे सम्झाए त बालाज खान सां झगड़ो न करे। अदा, बालाज वॾो ज़ालिम आहे, सिकंदर खे बि मारे छॾींदो। साह में साह पइजी वियो आहे सोट। तोखे अखियुनि ॾिठो आहे त महिरबानी करे घर खां ॿाहिरि न निकिरंदो कर, मुंहिंजी दिलि जी धड़कन थी रुकिजी वञे। चाचे जो कातिल अञा ज़िंदा आहे ऐं मां माठ करे वेही रहां? न दिल जान न, दुआ कर त वो कातिल मुंहिंजे साम्हूं अचे, त चाचे जी क़बर जी मिट्टी सुकण खां पहिरियां मां उनखे मौत जे हवाले कयां। दुश्मन पंहिंजे कीअ जी सज़ा लोड़ींदो सोट। मां क़यामत में अबे जे खून जी फरियादी थींदसि हुन ते, पर तूं? मां उनखे मारींदुसि। चाचे अकबर जो कातिल हिन ज़मीन ते ज़िंदा कोन छॾींदुसि। तूं भली भली क़यामत जो इंतज़ार कर, पर शेर दिल बालाज जे लोफर खे ज़िंदा कोन छॾींदो। बाबा जे कातिल खे सज़ा मिलंदी त मुंहिंजे दिलि खे सुकून मिलंदो, पर जे तोखे कुझु थियो मां त मरी वेंदसि न। मूंखे कुझु बि कोन थींदो, रुगो तूं पंहिंजो हाव हल्को न कर। तुंहिंजे अखियुनि जा लुड़क मुंहिंजे पेरनि जा ज़ंजीर बणिजी वेंदा। छा कयां, सोट बि आहीं
त घोट बि आहीं, मुंहिंजी दिलि जो ठार बि आहीं। तोखे परेशान थी ॾिसां त दिलि रोई थी पए। हिन तरह जा लोफर ऐं बालाच जा बघेड़ा मूंखे कुझु बि करे कोन सघंदा। तुंहिंजी ॾह सिरी ते दिलि जान खे यकीन आहे। दिलि वरी बि न थी करे त काथे तुंहिंजा दुश्मन न वधी वञनि। मर्द जा हज़ारे दुश्मन हूंदा आहिनि, पर मां त अहिड़े दुश्मन जी तलाश में आहियां जंहिंजे लाइ ॾींहं में पल खनि सोचां। ऐं तूं वरी चवीं थी त मुंहिंजो हिकिड़ो बि दुश्मन न हुजे। बाबा जे वए खां पोइ वहम दिलि खे वकोड़े विया आहिनि। तूं पंहिंजी दिलि खे समझाए त शेर दिल जे सीने में शींहं जी दिलि आहे, शींहं जी। राबेल जेकॾहिं न बालाज ख़ान असांजी ख़ुशियुनि में रंडकूं विधियूं न, वार बराबरि वार कंदो सांस। तो ते यकीन आहे सजण, ऐं तुंहिंजी प्रीत ते बि पक। पर दिलि तोखे इजाज़त न ॾींदी त तूं बालाज ख़ान जहिड़े बगड़ जो खून कर। बालाज ख़ान तूं वॾो ज़ालिम आहीं, पर रावल खान जे खून जो तोखे हिसाब ॾियणो आहे। केरु वठंदो रावल जे खून जो हिसाब? तुम्हारो भाउ वरियल या इहो तुम्हारो सिकू? मरियम, इहो ख़्यालु कॾहिं बि दिलि में न आणणु चाहे त तुंहिंजा मुड़ुस माण्हू बालाज ख़ान जे साम्हूं ज़िंदा रही सघंदा। पाप न कर, पाप न कर। पाप न कर, पाप न कर। तुंहिंजे रुख ते एतिरो मलाल छो आहे महबूब? भला तोखे पंहिंजे मल्हार ते यकीन कोन्हे छा? न अहिड़ी ॻाल्हि न आहे मल्हार। ॻाल्हि इहा आहे त अबे जी परेशानी दिलि ते खंजर खई वेठी आहे मल्हार। इन जे करे त चवां थी त वक़्त जो इंतज़ारु कयूं। थी सघे थो त असां राबेल, असांजे हक़ में हर वक़्तु बेरहम बणियल हूंदो आहे। बालाज ख़ान जो ज़िंदा रहणु असांजे लाइ अज़ाब आहे मासात। बाबा खे बि शायदि इहा ई परेशानी आहे, तॾहिं त चवे थो त शादीअ में एतिरी जल्दी न कयो। मुंहिंजे दिलि जी मुराद इहा आहे त महबूब खे मोड़ ॿधी माणे। बाक़ी तुंहिंजी मर्ज़ी आहे इंतज़ार जहिड़ो मौत ॾीं या इश्क जे मुश्क में पंहिंजे मल्हार खे महकाई। मासात, अबे जी मर्ज़ीअ खे बि त मान ॾियणु ज़रूरी आहे न। दिलि खे त वरी बि पक ॾेई पले वेंदसि त मल्हार सिर्फ़ु मुंहिंजो आहे। पर अबे जी मर्ज़ीअ खां सिवा दिलि जी मुराद पूरी थिए मां मयारी थी पवंदसि। मासात, बसि एतिरी पारत अथई, अबे जी मर्ज़ीअ खे मान ॾिजांइ। मिठा माण्हू, तुंहिंजो हर हुकुम मुंहिंजी अखियुनि ते। पर राबेल जी तो सिवा हाणे सरे कान थी। जेकॾहिं तूं न इजाज़त ॾी त मां मासड़ खे मञाए वठंदुसि। मासात, मां त तोखे हर हर पंहिंजी ॻीचीअ जो हार कयां, पर जेकॾहिं मुंहिंजे वस में हुजे त। मासात, त पोइ तूं पक सम्झ त मासड़ खे अबो ऐं अम्मा मञाए वठंदा। सॼण, सिक जा सभई दरिया तारो तार आहे। इंतज़ार जूं छोलियूं अंदर खे पाए वेंदियूं। जे हाणे तोखे पंहिंजी कुंवार करण में थोरी बि देरि कयमि त तुंहिंजे मुंहं ते मोड़ ऐं बाह में गानो ॾिसण जे लाइ त मुंहिंजी दिलि हर वक़्तु सिकंदी थी रहे। पर वरी बि चवां थी त कुझु बि न चओ तूं राबेल। मां ॼाणा थो त तूं छा थी चवणु चाहीं। राबेल, जेकॾहिं न बालाज ख़ान असांजी ख़ुशियुनि में रंडकूं विधियूं न, वार बराबरि वार कंदो सांस। तो ते यकीन आहे सजण,
ऐं तुंहिंजी प्रीत ते बि पक, पर दिलि तोखे इजाज़त न ॾींदी त तूं बालाज ख़ान जहिड़े बगड़ जो खून कर। ज़ियानखोर जानवर खे मारण गुनाह न आहे। बालाज ख़ान उहो बघिड़ आहे जंहिंजो अंजाम मौत आहे। तुझे पी मारायो आहे ऐं मंठार मारियो आहे रावल के। वॾो नाक कयो आहे बालाज ख़ान। मां हुनखे कॾहिं बि माफ़ न कंदसि। बस कर अम्मा, जेको बि थियो उनखे यादि करण सां कुझु बि कोन वरंदो। रहंदो तूं रोई रोई बीमार थी पवंदी। जवान भाटरे जो लाश मुंहिंजी अखियुनि जे आॾो पियो फिरे। मां कीअं भुलायां? मां छा कयां राणी? तूं ॿुधाए मां छा कयां? अम्मा, हिन पाप नगर में तुझी अखियुनि जा लुड़क ऐं दिल जी फरियाद केर बि कोन ॿुधंदो। तूं हंजू न हर अम्मा, अखियुनि जा लुड़क उगी छॾ। बालाज ख़ान खे त सज़ा अलाह ॾींदो, बाक़ी मंठार खे सज़ा मां ॾींदसि। मां राणी जीअं रावल खे मंठार मारियो आहे न, मां बि हुनजी छाती ते ईअं फायर कंदीसांसि। गुलाम ते तव्हांजी कावड़ कोन थी ठहे। मंठार गुलाम आहे। पाजी हाकिम जे हुकुम जो इनकार करण उन जे वस में नाहे। ऐं ईअं बि थी सघे थो त मंठार रावल खे न मारियो हुजे। मंठार ना कयो आहे राणी। अदा वरेल जो कमदार अखियुनि ॾिठो शाहिद आहे। मां हिन ज़ालिम मंठारे खे ज़हर ॾींदीसांसि। अम्मा, कॾहिं कॾहिं अखियुनि ॾिठी ॻाल्हि ते बि वीचारबो आहे। मुंहिंजो जवान भाटियो बालाज ख़ान मारायो आहे। राणी दी, तुंहिंजे पीउ मूंसां वॾो कलह कयो आहे। आज घर में रोइण पिटण वारा दिल कान भरी छा? जो हिते अची मातम क्यों थई? मरियम, तोखे ख़बर आहे त बालाज ख़ान खे तुंहिंजो मातम कोन थो वणे? सीने वारो कान हणी दिल चाक करे छॾ। बालाज ख़ान रोअण बि नथो ॾे। एतिरो नाहक छो? छो मारे मुंहिंजे भाटरे रावल खे? छो? लॻे थो त तुंहिंजे भाउ तुंहिंजो मथो ख़राब करे छॾियो आहे। मरियम, मां तोखे चई चुको आहियां त रावल खे मूं नाहे मारायो। तो मारायो आहे ऐं तुझे गुलाम मारियो आहे मुंहिंजे भाटरे खे। बालाज ख़ान, मां तोखे कॾहिं बि माफ़ न कंदीसि। तूं माफ़ करी या न करी, बालाज ख़ान खे हिन सां को बि फ़र्क़ु कोन थो पए। राणी, पंहिंजी माउ खे सम्झाए त चरी न थिए, न त चरियनि जो इलाज बि बालाज ख़ान वटि आहे। हिकिड़े ई धक सां ख़तमु। बसि अम्मा, जबल सां मथो हणंदी त पंहिंजो ई मथो फाटंदी। बालाज ख़ान, तूं वॾो ज़ालिम आहीं, पर रावल ख़ान जे खून जो तोखे हिसाब ॾियणो आहे। केरु वठंदो रावल जे खून जो हिसाब? तुंहिंजो भाउ वरियल या इहो तुंहिंजो सिकू? मरियम, इहो ख़्यालु कॾहिं बि दिलि में न आणणु चाहिं त तुंहिंजा मुड़ुस माण्हू बालाज ख़ान जे साम्हूं ज़िंदा रही सघंदा। मां चाहियां त तुंहिंजी अखियुनि जा लुड़क कॾहिं बि ख़तमु नथा थी सघनि। पर बाबा, केसी ताईं तुंहिंजो पाप नंगर ज़िंदा रहंदो? सॼी ज़िंदगी बालाज ख़ान जी अना जो कंद मथे रहंदो। तर में को बेड़ो मुड़ुस माण्हू न आहे जेको बालाज ख़ान जे साम्हूं थिए। हिकिड़ो ई न तर में आहे ख़ान, बालाज ख़ान। अॼु मासाड़ी खे मञाए पोइ असां वापसि वेंदासीं। मां साथ मिठी बस तयारी कर दा मल्हार सां मिलण जी। तोखे ख़बर न आहे त तुंहिंजो भाउ मूंखे केतिरो मिठो आहे। पर ॻाल्हि ॿुध, जेकॾहिं बाबा इनकार कयो न त मुंहिंजो बि इनकार अथव। मासड़ मञी वेंदो, बस तूं राज़ी थी राबेल। ईअं न थिए जो मासड़ तुंहिंजी मर्ज़ी पुछे ऐं तूं न करी। आंटी, नूरल खे मां पहिरियों बि चयो ऐं हाणे बि चवां थो त मां हुन सां कावड़ियल कोन आहियां, पर शादी में एतिरो जल्दी न कयो त भलो आहे। अदा मिठल, नूरल ॾे तव्हां जूं मयारूं अणमयूं आहिनि, ॻणण ऐं ॻण खां घणियूं आहिनि। बसि अदा दिलि जी ख़्वाहिश आहे त मल्हार जे मुंहं ते मोड़ ॾिसां ऐं राबेल धीअ खे पंहिंजे अङण ते टिलंदे ॾिसां।
महिरबानी कर अदा। काका पहिरियां ई चाचे जे करे भेण राबेल ॾाढा ॾुख ॾिठा आहिनि, हाणे हुन खां ख़ुशियूं न खसियो। अदा अॼु इनकार न कजांइ। मिठल न्याणी अॻे पोइ परणाइणी त आहे न, तूं इनकार छो थो करीं? शादी कोन कंदी है, घुटो न ॾियां। ए चरी मारींदी छा, कोन थी इनकार कयां बस। जे तव्हां सभिनि जी इहा मर्ज़ी आहे त मां इनकार कोन थो कयां, पर राबेल जी रज़ामंदी त पुछो न मुरादा। राबेल राज़ी आहे मासड़, रुगो तव्हां हा कयो। राबेल अढ़ाई छो थींदी मिठल? हिकु माउ जे घरां निकिरी ॿी माउ जे घर वेंदी। हा हा राबेल बि मुंहिंजी धीउ आहे, जीअं मारोल मुंहिंजी धीउ आहे। तव्हांखे जवाब कोन थो ॾियां, पर हिकु ॻाल्हि जो ख़्यालु कजो त शादी जेकॾहिं चुपचाप में थी वञे न त बहितर आहे। ज़ाहिर आहे चाचा, शादी आहे, शादी में त शादमाना थींदा न, ख़ामोशी में शादी कहिड़ी। चाचा असां त अञा राग रंग जी तयारी करे छॾी आहे, झुमरी बि हणंदासीं। पुट सारंग तूं नथो ॼाणी, मां चाहियां थो त शादी खेरनि सां थी वञे, पोइ आहे तव्हांजी मर्ज़ी। तूल वॼायो या ख़ुशियूं कयो। सरदार साईं, शाहनवाज़ ख़ान त हाणे मानी बि कोन थो खाए। उन जो ज़िद आहे त उनखे उनजी ज़ाल ऐं उनजे पुट सां मिलायो वञे। मंठार जी नादानी जे करे मुंशी शाहनवाज़ जो ज़िद पूरो कोन था करे सघो। तूं शाहनवाज़ खे मानी खाराए, वक़्तु आयो त हुनखे पाण ई ॿुधाईंदुसि त हुनजी ज़ाल ऐं पुट ज़िंदा कोन आहिनि। बाबा साईं, अगर शाहनवाज़ खान खे ख़बर पई त हू चरियो थी वेंदो। चरियो त थी वियो आहे मुंशी, वेतर जो आज़ाद कंदोसांसि न त मथे में मिट्टी विझी ॻोठ जी घिटिन में घुमंदो। पर सरदार साईं, मुंशी तूं मिठल सां आख़िरी दफ़ो मिल, कोशिश कर त हुनखे मञाए। जे मञे थो त ठीकु आहे, न त बालाज खान ज़ोर अची मेहनती हणी मिठल जी थी खे पंहिंजी कुंवार बणाईंदो। सरदार साईं, मिठल कोन मञींदो। मां उन जे अॻियां पहिरियां बि घणियूं मुरलियूं वॼायूं आहिनि। सरदार साईं, कंहिंखे राज़ी करणो आहे, ग़ुलाम हाज़िर आहे। माण्हू माण्हू जो तोखे वॾो शौक़ु आहे न मंठार? मंठार, एतिरा माण्हू मारींदे त क़यामत में सभु फरियादी बीठा हूंदई। पहुंचे हाकिम जो हुकुम अखियुनि ते। मंठार इन दर जो ग़ुलाम आहे, रुगो हाकिम राज़ी हुजे। क़यामत जे अज़ाब खां मूंखे रब साईं बचाईंदो। मुंहिंजी दिलि में मिठल जी धी घर करे वई आहे मंठार, पर मिठल वञे ई कोन थो। हाणे तूं ई ॿुधाए त दिलि जी मुराद कीअं पूरी कयूं? सरकार, दिल जी मुराद पूरी करण जे लाइ माण्हू पंहिंजी मर्ज़ी मटाए था छॾनि। तव्हां मिठल जे इनकार ते दिल जा मयारी थिया वेठा आहियो। हाणे वधीक दिलि खे कोन सिकाईंदुसि मंठार। जी तूं आख़िरी भेरो मिठल खे मञाए, न त तूं मिठल जो बंदोबस्त कजांइ ऐं मां हिन राबेल खे पंहिंजी दिलि जो ठार बणाईंदुसि। सरकार, रुगो दिल जी मुराद पूरी थिए, मंठार तव्हांजे हुकुम ते कुझु बि करे सघे थो। मंठार, पहिरियां मां मिठल सां मिलां, पोइ कुझु करणो आहे। पाप नगर, पाप नगर।